नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाक फ़ौज जे दस्तार सॼे मुल्क में कोरोना रिलीफ सरगर्मियुनि में मसरूफ़ है। कोरोना के काबू करण जे लाइ सॼे मुल्क में सिविल इंतज़ामिया जी मदद में अॻियां आहे। पाक फ़ौज जूं इमदादी सरगर्मियूं सॼे मुल्क में जारी है। पाक फ़ौज जा जवान सिविल इंतज़ामिया सां मिली अवामी ख़िदमत में मसरूफ़ अमल आहे। ISPR पाक फ़ौज जे तरफ़ां कोरोना वायरस मुतासिर इलाइक़नि में 3,50,000 फ़ौजी इमदादी सामान विरायो वियो आहे, जेको खाइण पीअण ऐं रोज़ाने जी इस्तेमाल जी शयुनि ते बदल है। ये इमदादी पैकेज फ़ौजी ऑफिसर ऐं जवाननि जी पगार मां जमा कयल रक़म मां ख़रीद कयो वियो आहे। ISPR इमदादी सामान गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर जे ॾूराऊं इलाइक़नि खां अलावा सिंध, बलोचिस्तान, पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे ॾूराऊं इलाइक़नि जे माज़ूर, मेहनतकश, बेवान ऐं ज़रूरतमंदनि में विरायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।